कश्मोर नाइच गोठ जो नींगर सोहबत नाइच अञा ताईं बाज़ियाब न थी सघियो आहे। वाटसन पारां इंडस हाईवे भरिसां एहतिजाजी कैंप क़ाइम। मुग़वी जी बाज़ियाबी जो मुतालबो। वधीक तफ़सील ॾिसंदा मलक बरकत अलीअ जी हिन रिपोर्ट में। असांजे लाइ त पुलिस इन टाइम असांखे कुझु नज़र में नथो अचे जो पुलिस कुझु कयो हुजे। SSP साहब 40 ॾींहंनि खां पोइ आयो आहे। तव्हां पाण तो अंदाज़ो लॻाए सघो था 40 ॾींहं साईं असां 3 चकर ऑफिस मिलण विया आहियूं बि सही न मिलियो आहे। आयो आहे बि जॾहिं असां कॉल ॾिनी आहे एहतिजाज जी रोड ब्लॉक जी त पोइ आयो। SHO साहब पंहिंजे हिसाब सां लॻियल आहे, कोशिशि करे थो। SSP साहब ASP साहब असां राब्ते में हुयो, ख़ातिरी कराइनि पिया, पर ख़ाली आसरा हुया जंहिंमें को बि अमली कमु न हुयो। असांजे नज़र में का बि अहिड़ी कार्रवाई न थी आहे जंहिं ते असां मुतमइन हुजूं। असांखे ॿियो कुझु बि न, असांखे पंहिंजो नंढो मोटराए ॾियनि, नंढो बाज़ियाब थिए, असांखे अमन ॾियनि। असां हिननि खां ॿिया का बि डिमांड नथा घुरूं, न चूंडियल नुमाइंदनि खां न आला अमलदारनि खां। CM साहब बि सुतल आहे, आराम में आहे। ज़ियाल अंजार साहब आयो आहे, IG साहब आयो आहे, DIG लाड़काणो हिते आया आहिनि। 3 ॾींहं रहिया आहिनि हिते। उहे त थोरो इहो ई बयानु ॾियनि था त अमन आहे सिंध में। असांखे त अमन नज़र नथो अचे। कश्मोर ज़िलो असांजो IG सिंध, DIG लाड़काणा ऐं ज़ियाल अंजार CM सिंध धाड़ेलनि खे लीज़ ते ॾेई छॾियो आहे। असां ईअं ई चवंदासीं। ना ASP साहब का शइ कयो आहे, ना SHO कयो आहे, ना चूंडियल नुमाइंदनि कयो आहे। SP साहब जेको वॾेरनि जो बंगले जे ॿुहारी ॾिए थो उहो ॿुहारनि जे लाइक़ु आहे। ॿियो त का शइ कम बि कोन अथसि। ना SHO साहब बि अंदरि उन्हनि जे हथ कपियल आहिनि। SP साहब छॾेसि बि नथो, उन्हनि जो पाण में कस्तो आहे। असांजो माना जेको बि असां तासुब करनि था असां सां नजाइज़ करनि था। असां बिल्कुलु बचा असांजा ॿार अॻवा थियनि था, असांजा माल नेनि था, असांजी मिल्कियत नेनि था, टपा नेनि था। असां काॾे वञूं ॿुधायो त असां पोइ रोड बंदि न कंदासीं, छा कंदासीं। असां अमन अमान सां वेठा आहियूं हिते। असां पंहिंजो कैब मारी आहे। जेतिरे ताईं असांजो ॿाल बाज़ियाब न थींदो असां एतिरे ताईं पंहिंजी कैब खे सारी जारी रहंदासीं ऐं रोड ब्लॉक बि कंदासीं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।